हिन कायनात जे अंदर बाबा जेको भी इंसान पैदा थींदो आहे वो बेमकसद पैदा न थींदो आहे। अल्लाह ताला उनखे का न का असाइनमेंट ॾेई मोकिलियो हूंदो आहे। बस करणो उनखे छा हूंदो आहे त उनखे थोरो कोशिश करणी हूंदी आहे, पंहिंजे पाण खे डिस्कवर करणो हूंदो आहे त मां आहियां केरु, मां आहियां केरु। अल्लाह ताला सभिनि खे हिकु जहिड़ो बणायो आहे, अल्लाह ताला सभिनि खे हिकु जहिड़ो बणायो आहे, पर अल्लाह ताला जंहिं इंसान खे हिन कायनात में मोकिलियो आहे उनजी का असाइनमेंट ज़रूर हूंदी। फॉर एग्जाम्पल मिसाल ॾियां तव्हांखे, जन पंहिंजे पाण खे सुञातो जेके वॾा वॾा कामयाब ऐं जेके बहितरीन इंसान थी गुज़रिया आहिनि, जंहिंजा अॼु बि नाला हिन दुनिया में ज़िंदा आहिनि, उन्हनि मंझां कई अहिड़ा इंसान आहिनि जन पंहिंजे पाण खे सुञाणण खां पहिरियां पंहिंजे पाण खे ॻोल्हियो त मां आहियां केरु, अल्लाह ताला मुंहिंजे अंदरि कहिड़ियूं सलाहियतूं रखियूं आहिनि। मिसाल ॾियां तव्हांखे, हिकिड़ो शख़्स आहे पैदा थो थिए, स्टडी थो करे, स्टडी करण लाइ बिज़नेस थो करे, बिज़नेस जी स्टडी करण खां बाद में वरी वकील थो बणिजी वञे, वकालत खां बाद में लीडर थो बणिजी वञे, पाकिस्तान ठाहे थो ॾेखारे। केरु आहे उहो? कायदे आज़म मोहम्मद जवा। त इहो जेको डिस्कवर यूर सेल्फ जो जेको जर्नी आहे, डिस्कवर यूर सेल्फ जी, इन जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहा जल्दीअ सां बाबा डिस्कवर न करे सघंदो आहे माण्हू। फॉर एग्जाम्पल हिते तव्हां सभई वेठा आहियो, हर कंहिंजी पंहिंजी जर्नी हूंदी, कंहिंजी उमिरि 20 साल आहे, 18 साल आहे, 15 साल आहे, हता के हिते 28-30 सालनि ताईं बि एज में मौजूदु आहियूं। सभई जेके हींअर हिते वेठा आहियो अलॻि अलॻि उन्हनि मां दौरनि मां गुज़री करे एसि ताईं पहुता आहियो, ईअं आहे न। मिसाल ॾियां, तव्हां केरु इंजीनियरिंग पढ़े थो? इंजीनियरिंग केरु पढ़े थो? तव्हां पढ़ो था? अच्छा, कहिड़े सेमेस्टर में आहियो? जी, पास आउट आहियो? फर्स्ट में इंजीनियरिंग पढ़ो पिया था। मां हिन इंजीनियरिंग ते शुरू कई आहे। हींअर एज घणी आहे तव्हांजी? 18 एज आहे। हींअर शुरूआत कई आहे। घणा साल लॻंदा हिन डिग्री खे मुकमल करण जे लाइ? मे बी 2 इयर्स लॻंदा, 2 साल लॻंदा हिनखे। लेकिन हे इंजीनियरिंग पढ़े पियो थो। फॉर एग्जाम्पल हिन जी मां मिसाल ॾियां तव्हांखे, हे इंजीनियर पियो थो थिए, हे छा थो थिए? हिन पंहिंजी जर्नी शुरू कई आहे। हिन जर्नी शुरू करे ॾिनी आहे, हलंदे हलंदे अॻिते 2 साल थी विया आहिनि, डिग्री पूरी थी वई हिनजी। लेकिन हिनखे रियलाइज़ थियो त मां सुठो इंजीनियर न आहियां। हिनखे ख़बर पई मां सुठो इंजीनियर न आहियां, ऐं हुन कोशिशि कई, पंहिंजे पाण खां पुछो त आख़िर मूं में अल्लाह ताला कहिड़ी सलाहियत रखी आहे। जेकॾहिं उन पंहिंजे पाण खे जेॾी महिल ॻोल्हियो न, उनखे ख़बर पई त यार मूंखे पढ़ाइणु तमामु भलो ईंदो आहे। अंदरां आवाज़ आई त मां टीचर भलो आहियां। छा? अंदरां आवाज़ आई त मां टीचर भलो आहियां। त अहिड़े लिहाज़ सां मिसाल ॾियां वरी, फॉर एग्जाम्पल साजिद आहे हिते, ईअं त कोन सर खां पुछंदो, शुरू में ॿुधाईंदो सर लाइ कहिड़ा कहिड़ा कमु कया आहिनि, उन खां बाद में स्टेज ते अची पहुतो आहे। ईअं मूंखां पुछंदो त मां 8 साल पेंटिंग कई आहे, ड्राइंग पेंटिंग कई आहे, उन खां बाद में वरी मदरसे में 8 साल पढ़िया आहिनि। उन खां अलावा उन खां बाद में मूंखे रियलाइज़ थियो आहे त असल में अल्लाह ताला मुंहिंजे अंदरि जेको टैलेंट रखियो आहे, जेका सलाहियत रखी आहे, उहा आहे कम्युनिकेशन स्किल जी। ॿियनि ताईं पंहिंजी ॻाल्हि खे पहुचाइण, ॿियनि ताईं पंहिंजी ॻाल्हि खे पहुचाइण। त इहो तव्हांजी सलाहियत, तव्हांजो टैलेंट तव्हांखे कीअं ख़बर पवंदी? जेकॾहिं बाबा तव्हांजी तलाश सची आहे, जुस्तजू सची आहे। के अहिड़ा हूंदा आहिनि चवंदा आहिनि फौरी रिज़ल्ट मिलनि, छा चवंदा आहिनि? जल्दी रिज़ल्ट मिलनि। पोइ हुन जो नतीजो ख़बर छा निकिरंदो आहे? हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, उन वटि हिकिड़ो शख़्स आयो, अची अर्ज़ु कयईं, साईं महिरबानी कयो, मूंखे बि अल्लाह वारा ज़िक्र ॾींदा आहिनि, ख़ासि उहो इजाज़त सां ॿुधो हूंदो, इजाज़त सां उहो ज़िक्र मिलंदो आहे, तुंहिंजो फ़ाइदो घणो थींदो आहे। मूंखे इस्म आज़म ॾियो। इस्म आज़म अल्लाह ताला जो नालो आहे। इस्म आज़म उन जो ज़िक्र जो इजाज़त मिलंदी आहे। उहा इजाज़त वठण जे लाइ उहो वियो आहे, चए तोखे इजाज़त मिलंदी, बट असांजो हिकिड़ो कमु आयो कर, हे दॿो खण नंढड़ो, एतिरो दॿो थो ॾिए, एतिरो दॿो, उहो दॿो थो ॾिए सर, ईअं जो सुभाणे वापसि खणी अचां, इहा अमानत आहे। वो दॿो खणी वियो, दॿो जो घर खणी वियो, रस्ते में ठही अंदरां आवाज़ पई थिए, खुड़ 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 खुड़, अची बम अथसि, अलाए छा अथसि। दिलि में ख़्यालु ईंदो आहे न, इंसान आहे, तवजह वेंदी आहे त आख़िर में आहे छा, तजस्सुस पिया। ऐं उन बुज़ुर्ग जलियो, खे खोलणो न आहे, उन बुज़ुर्ग उनखे जलियो, खे खोलणो न आहे।
पोइ थियो इहे जो कंदे कंदे उनजी तजस्सुस एॾो त वधियो आखिर में आहे छा खोले थी साहब ओॾा झलियल हुअसि जे न खोलींदे सुभाणे ताईं सही सलामत पुॼाईंदे त तोखे इजाज़त मिलंदी पोइ थियो इहे जो न जे खोले ॾिसां इंसान आहे तजस्सुस आहे जंहिं ॻाल्हि खां झलियो ईंदो आहे हुनखे उहो ज़रूरु कंदो आहे ईअं आया पर नंढे ॿार खे चयोसि बाबा न विड़ो वरी विड़ंदा पाण में बाबा हेॾां न वञा वरी होॾां वेंदा बाबा हेॾां न वञा हेॾां वरी उहो ॿार होॾां वेंदो जेतिरो नंढे ॿारनि खे जे शइ खां तव्हां झलींदो उहो ओतिरो उहो कमु कंदा त हिन सां बि इहो मामिलो थियो दॿो जो खोले हुन में चूहो हिकिड़ो भॼी वियो निकिरी हुनजे अंदरि छा हुयो चूहो निकिरी भॼी वियो ॿेड़ी ते अखियूं कंधे हेठि करे साईं जाॾो अची पे चयो साईं माज़रत मूंखां ग़लती थी वई मां चयो अलाए दॿे में अलाए बम मां अलाए छा आहे मां खोले ॾिनो चूहो निकितो अचे पुटु तोखां संभालियो चूहो कोन थो वञे तो वरी इसमें आज़म खे संभालींदे तो अहिड़ी लिहाज़ सां तव्हां चाहियो था त असां पंहिंजे पाण खे तलाश कयूं त इहो हिकु ॾींहं जो सुवाल न आहे बाबा इहो सॼी ज़िंदगी तव्हांखे सुवाल केरी रखिणो पवंदो आख़िर अलाह ताला कहिड़े मक़सद जे लाइ मूंखे तख़लीक़ कयो आहे उहो कहिड़ो मुंहिंजो पैशन आहे उहो कहिड़ो मुंहिंजो टैलेंट आहे मिसाल हाणे रियल एग्ज़ाम्पल तव्हांखे ॾियां 2 साल पहिरियां हिकिड़ो इंतकाल जो 20 तोपुनि जी सलामी सां हुनखे दफ़नायो वियो कराची में केरु हुयो खिदमत जे नाले सां मशहूरु हुयो अब्दुल सत्तार ईदी त अलाह ताला उनजे अंदरि कहिड़ी सलाहियत रखी खिदमत जो जज़्बो हो पढ़ियल हो 3 दर्जा पढ़ियल हो ऐं तव्हांखे हिकिड़ी इंफॉर्मेशन ॾियां त अब्दुल सत्तार ईदी कराची में इलेक्शन में विड़ियो ऐं हारजी वियो तव्हांखे ख़बर आहे जेकॾहिं इलेक्शन खटे हा त माण्हू एतिरी इज़त ॾियनि सां मिनिस्टर हुजे हा तव्हां पाण ॿुधायो लेकिन न हुन कहिड़े शोबे खे चूज़ कयो खिदमत वारे खे ऐं खिदमत जे शोबे में हुयो त फ़ौजुनि जी सलामी सां हुनखे दफ़नायो वियो ऐं अॼु बि हुनखे यादि कयो थो वञे सिर्फ़ु छाजे लाइ त हुन पंहिंजे पाण खे सुञातो त अलाह ताला मुंहिंजे अंदरि कहिड़ी सलाहियत रखी आहे त ठीक अहिड़ी तरह सां सभिनि जूं तबियतूं उन्हनि जा मिज़ाज अलॻि आहिनि हे ज़मीन ऐं आसमान जे जेको विच में जो जेको दरमियानी वक़्फ़ो आहे न इन्हे खां वधीक इंसाननि में मिज़ाज पाया था वञनि तबियतूं पाई थियूं वञनि हे 5 अंगुरियूं बराबरि कोन थियूं थी सघनि 5 भाउ बराबरि कोन था थी सघनि त तबियतूं कीअं मिलंदियूं त ठीक अहिड़ी तरह सां अलाह ताला तव्हांजे अंदरि बि को न को सलाहियत ज़रूरु रखी आहे को न को टैलेंट ज़रूरु रखियो आहे बसि तव्हांखे उन सवाल खे केरी करिणो आहे ॿोलणो आहे त आख़िर मूंखे अलाह ताला कहिड़े कम जे लाइ बणायो आहे